साईं इहो मसइलो इहो आहे त हीउ GBBS महेंद्रोपाड़ो अकलियो प्राइमरी स्कूल आहे। हिन में बायोमेट्रिक आहे खिज़र अहमद जो, जेको बिल्कुलु स्कूल अचण जे लाइ तयारु कोन आहे। असांजी एला इदारनि ऐं एजुकेशन अफ़सरनि खां अपील आहे त महिरबानी करे हिन खे टीचर खे पाबंद कयो वञे, हीउ स्कूल में अचे, न त असांखे ॿियो को टीचर ॾिनो वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन स्कूल खे मुसलसल इन पाड़े में 2 स्कूल आहिनि, मुसलसल इन पाड़े खे टारगेट कयो वियो आहे, पोइ सियासी टारगेट कयो वियो आहे या अमले जी मिली भगत आहे या छा चकर आहे। छो त ॿिन्ही स्कूलनि में हिकिड़ी मेन स्कूल अकलियो आहे जेको 1947 में खुली आहे, उहो बि बंदि आहे सफ़ा। ऐं हीअ जेका 1995 में खुली आहे, पहिरीं ब्रांच हुई, पोइ मेन स्कूल जी सुठी पढ़ाई हुई, लेकिन हुन खां पोइ हिनखे बि टारगेट करे हिन जा टीचर बदिली कया विया। पोइ मर्ज पॉलिसी जे तहत हिनखे बंदि कयो वियो, हुनजो SMC फंड रोकियो वियो। हुन खां पोइ असीं हिननि एला अफ़सरनि खे अॻियां जाम दाहिया आहियूं, डायरेक्टर खे दरख़्वास्त ॾिनो, ॿियो टियों को बि खड़ितल न निकितो। हींअर असांजी अपील आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं आर्मी चीफ आसिम मुनीर सां त महिरबानी करे हिन जो एक्शन वरितो वञे ऐं हीअ जेको असांजे ॿारनि सां जेको ज़ुल्म कयो पियो वञे ऐं तालीम खां असांखे महरूम रखियो पियो वञे, इहो असांजो हक़ ॾिनो वञे ऐं असांजे ॿारनि खे तालीम ॾियण लाइ असांजे स्कूल में टीचर मुक़ररु करायो वञे। ऐं इहो मीडिया खे असांजी जेको अपील आहे त महिरबानी करे हिनखे अॻिते जेसि ताईं आला अहवाननि ताईं असांजो आवाज़ु पहुचाई ऐं हिननि अहिड़ा जेको घोसलू टीचर हिननि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वञे। अहिड़ा कई आहिनि थरपारकर में जेको बिल्कुलु स्कूल अचण जे लाइ तयारु कोन आहिनि, पर पघार खणनि पिया असांजी टैक्स जे पैसे सां। त महिरबानी करे जेको आहे त मीडिया खे वरी बि अपील कयूं था त हिनखे हाईलाइट कयो वञे ऐं असांजो मसइलो हल कयो वञे। महिरबानी।